नाज़रीन, सन वाक़े ख़िलाफ़ समूरी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे। मला बिरादरी जे लाशनि खे कढी ॿिए पासे जेको हीउ मामिलो थियो आहे, इन सां इंसानियत जो त कंधु शर्म सां झुकी चुको आहे, पर सिंध सरकार बि सवालिया निशान बणिजी चुकी आहे। सिर्फ़ु FIR जेका आहे उहा दाख़िल कई वई आहे, जॾहिं त जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में न आंदो वियो आहे। भिरिया सिटी में मला बिरादरी जा माण्हू ऐं सिविल सोसाइटी रोडनि ते निकिरी आई आहे। इन्हनि जो चवणु आहे त सन वाक़े सां जेको असांजी दिलि आज़ारी थी आहे, समूरी सिंधी क़ौम जेको आहे उहा परेशान थी वई आहे, छाकाणि त सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे ऐं हिते रवादारीअ जो जेको मुज़ाहिरो माज़ीअ में थींदो रहियो आहे, उहा हाणे इंतिहा पसंदीअ ॾांहुं वधी रही आहे। इन्हनि जो इहो चवणु आहे त सन वाक़े में जेको सैयद पंहिंजे पाण खे आला दर्जे जो इंसान सम्झे थो, हुनजो जेको हीउ अमल आहे इहो तमामु घणो मज़मत जोॻो अमल आहे। उनजे ख़िलाफ़ु कड़े खां कड़ी जेका आहे उनखे सज़ा ॾिनी वञे ऐं उनजे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे। इन्हनि मुज़ाहिरीन जो चवणु आहे त जामशोरे जे SSP खे फ़िलफ़ोर हटायो वञे, उन खानापूरी करे सिर्फ़ु FIR दाख़िल कई आहे, जॾहिं त जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार न कयो आहे। इन्हनि जो इहो बि चवणु आहे त अहिड़नि वाक़िअनि सां जिते असां सिंधी माण्हुनि जी मुआशिरे में ऐं दुनिया में जेका जग हसाई थिए थी, उन सां गॾोगॾु जेका इंसानियत जी तज़लील वारो ही अमल आहे, इहो बर्दाश्त करणु जोॻो न आहे। इन्हनि समूरनि मुतालबो कयो आहे त सन वाक़े में जेके बि मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे फ़िलफ़ोर गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जी।